साचो सतराम। पाण साहब उन सचे साईं जी रामतुन में आहियूं ऐं उनजे रामतुन में अचण जो मक़सद हूंदो आहे तो उन्हनि जी रामतुन खे आसीसाउनि खे चङे नमूने पंहिंजे जीवन में अपनायूं, पंहिंजी जिंदगी में भरियूं, जीअं असांजो जीवन या जिंदगी ऊंचाइनि खे छही सघे। छाकाणि असां सभु इंसान कर्मनि ते त यकीन रखंदा आहियूं त जहिड़ो कंदासीं तहिड़ो पाईंदासीं ऐं पंहिंजी जॻह ते उहा हक़ीक़त में हूंदी आहे। पर जॾहिं उन सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं, उन जी रहमतुनि में ईंदा आहियूं त पोइ उहे थोरे कर्मनि जो फल कई गुना वधीक मिलंदो आहे। सिर्फ़ इन जे लाइ असांखे पंहिंजी सोच, पंहिंजा वीचार, पंहिंजी श्रद्धा, पंहिंजो भाव ऐं पंहिंजी उमंग ऐं उत्साह खे जागृत रखणो पवंदो आहे। छाकाणि त उहे थोरे में एतिरो घणो ॾींदा आहिनि जंहिंजो कोई अंदाज़ न हूंदो आहे। जिते असांजो थोरो कर्म तमामु घणो कुझु पाईंदो आहे ऐं वरी किथे घणो कर्म थोड़ो कुछ पाईंदो आहे। उन सभिनी जो वास्तो असांजी श्रद्धा ऐं भाव सां आहे। जीअं असां ॾिसंदासीं, असां कॾहिं रार के साथ पहुंचंदा आहियूं, कॾहिं न पहुंचंदा आहियूं, कॾहिं त एतिरो दूर वेही करे मालिक खे अरदास कंदा आहियूं त मालिक मुंहिंजो ही कमु थिए, ही कार्य थिए, ही आसीस ॾे ऐं तक़रीबन असां उहो कुझु घुरंदा आहियूं जेका चीज़ असांजे वस खां ॿाहिरि हूंदी आहे या वरी थियण जहिड़ी बि न हूंदी आहे। पर उतां वेही करे असां कॾहिं अरदास कंदा आहियूं, कॾहिं मन्नत मञींदा आहियूं, कॾहिं बास बसींदा आहियूं त हे मुंहिंजो कमु पूरो थिए त मां ही कंदुमि ऐं उहा हिकिड़ी चङी ॻाल्हि हूंदी आहे। उनमें मूंखे ग़लति ॻाल्हि कोन्हे हूंदी, उहा हिकिड़ी बहितर चीज़ हूंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं उहा मन्नत अहिड़ी थींदी आहे चयो मुंहिंजो ही कमु थिए त पोइ ही बास पूरी कंदुमि या मन्नत पूरी कंदुमि। यानी बिल्कुलु बिज़नेस या कारोबार हूंदो आहे, भई मिलियो त ठीकु आहे मां कंदुमि, न मिलियो त हर को पंहिंजी जॻह ते ठीकु। या कॾहिं कंहिं आस्थान, कंहिं संत महात्मा जी शरण, कंहिं देव आस्थान ते बास बि आहे त मुंहिंजो ही कमु थिए मां वञी करे दर्शन करे ईंदुमि। ऐं ॾिसंदा आहियूं त एतिरो कुझु करण खां बाद
असांजा कम पंहिंजो पाण थियण लॻंदा आहिनि, असां सफलता तरफ़ वधण लॻंदा आहियूं, असां चङो कुझु पाए वठंदा आहियूं। उनजो कारण इहो हूंदो आहे छाकाणि त असांजूं भावनाऊं ऊचियूं हूंदियूं आहिनि, असांजा वीचार ऊचा हूंदा आहिनि, त थोरे में तमामु घणो कुझु पाए सघंदासीं। ऐं साॻिए नमूने ॾिसंदासीं केतिरा गाॾियुनि वारा, रक्षनि वारा, टैंकनि वारा हूंदा आहिनि, उहे ॾींहं में अलाए केतिरा दफ़ा ईंदा वेंदा रहंदा आहिनि, हिकिड़नि खे पहुचाईंदा आहिनि, हिकिड़नि खे वापसि वठी वेंदा आहिनि, पर ॾिसंदा आहियूं उहे सभु उते जो उते ई हूंदा आहिनि। घणो वधी न सघंदा आहिनि, वधिया बि त थोरो कुझु। उनजो कारण इहो हूंदो आहे छाकाणि त हू जेको परे खां वेही करे, दूर खां वेही करे उन मालिक खे ध्याईंदा आहिनि, उनखे यादि कंदा आहिनि, उनखां एतिरो घणो घुरंदा आहिनि त उनजी सोच ऊची हूंदी आहे ऐं मालिक उन्हनि खे उन्हनि जी सोच सां ॾींदो आहे। ऐं जेके रक्षे टांगे वारा हूंदा आहिनि उन्हनि जी सोच इहो थी वेंदा, मूंखे हेतिरो किरायो मिले, बसि हेतिरो मुंहिंजो गुज़ारो थिए, उन्हनि खे उहो कुझु मिलंदो आहे। तंहिंजे करे इन्हनि संतनि, इन्हनि महात्माउनि, इन्हनि दरवेशनि जी दावनि में जॾहिं बि वेंदासीं त असांजी सोच उहा ऊची हूंदी आहे। तंहिंजे करे पंहिंजी सोच, पंहिंजे वीचारनि, पंहिंजी श्रद्धा, पंहिंजे विश्वास खे उन्ही खे सदाई ऊचो रखणु खपे, उन्ही खे तमामु मथां रखणु खपे। जेकॾहिं उहा सोच ऊची हूंदी त पोइ असां उन ऊचाई खे पाईंदासीं। ऐं वरी ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, हिकु त असां पंहिंजी सोच सां वठंदा आहियूं, ॿियो वरी उन्ही जी सोच ते छॾींदा आहियूं त मालिक जेको तूं चाहीं उहो बहितर आहे। ऐं उते तमामु वॾी चीज़ हूंदी आहे, उते तमामु घणो कुझु हूंदो आहे, उते पाइण जो अंदाज़ वरी कुझु ॿियो हूंदो आहे। छाकाणि असां इंसाननि जी सोच केतिरी बि हुजे उहा तमामु महदूद या लिमिटेड हूंदी आहे। असां केतिरो बि घुरंदासीं, छा घुरंदासीं? ॿार घुरंदासीं, घर घुरंदासीं, कारोबार घुरंदासीं, गाॾी घुरंदासीं, सुख समृद्धि घुरंदासीं, के घुरंदासीं। मालिक दुकान हुजे, दुकान खां बाद कोई माल हुजे, कोई फैक्ट्री हुजे, ऐं वधि हिकु ॿ मिल, फैक्ट्री, ॿिनि चइनि शहरनि में कोई घर, कोई फ्लैट, कोई बंगलो, बसि एतिरो ई कुझु घुरंदासीं। असांजी सोच केतिरी हूंदी? बसि उते ई फिरंदी, बसि एतिरो कुझु हुजे ऐं उनमें बि अहंकार में ईअं भरमाए असां जहिड़ो कोई आहे ई न। पर वरी जॾहिं मालिक ते छॾिबो आहे त मालिक जीअं तूं चाहीं उहो कर,
तो उते तमाम वॾी ॻाल्हि हूंदी आहे। उते ईअं हूंदो आहे छाकाणि त असांजी सोच हिकिड़ी महदूद या लिमिटेड हूंदी आहे, पर उन मालिक जो वास्तो उन ईश्वरता सां हूंदो आहे, प्रभु सां हूंदो आहे। ऐं वो प्रभु पूरे ब्रह्मांड जो मालिक हूंदो आहे। त पोइ ही संत महात्मा सचो साईं जॾहिं उन मालिक सां मिलियल हूंदो आहे त ॼाण पूरो ब्रह्मांड उनजे हथ में हूंदो आहे। जॾहिं उनखे चइबो आहे त तूं जेको ॾे, जेको तोखे सही लॻे उहो कर, त पोइ असां उन महदूद घुरंदा आहियूं, पर हू जेको ॾींदो आहे त उहो वरी एतिरो घणो कुझु ॾेई छॾींदो आहे जिते असांजी पहुच ई न हूंदी आहे, जितो कोई कंहिंखे घटाइण वारो हूंदो ई न आहे। जीअं भगत साहिब जो मिसाल आहे, जॾहिं उन्ही सचे साईं खे हिकिड़े कोहरनि जा दाना ॾिना त साईं जन मूंखे चयो त पैसा वठ। चवंदसि कोहर बि तव्हांजा, कवर बि तव्हांजो। चए चङो, जेको घुर्जे उहो वठ। चवंदो बसि तव्हांजी रहमत ऐं आसीस हुजे, तव्हांजी रहमत ऐं आसीस खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। त जॾहिं हिकिड़े ॿार उन सचे साईं ते छॾियो जेको तव्हांखे वणे उहो कयो, त पोइ छा थियो? जेके घर में दाणा मुश्किल सां हुया उहो लखनि जो खाराईंदड़ पहुची वियो। ऐं जिन जो जीवन हिकिड़ो अहिड़े माण्हू जो हो जेको पंहिंजो गुज़ारो बि ॾुखियो करे, ऐं ग़रीबनि जो इज़त केतिरी हूंदी आहे, पर जॾहिं उन सचे साईं ते छॾियो उन खे किथे पहुचायो। ऐं जेकॾहिं सांसारिक दृष्टि सां ॾिसंदासीं त पोइ भगत साहिब जॾहिं साईं जन जी दामन में आयो त पोइ उनखे दाना बि मुश्किल सां हुया, पर उनखे पंहिंजे जीवन में मालिक एतिरी रहमत बख़्शी, एतिरी इज़त बख़्शी जो हर जॻह ते उनजी इज़त, मान, शान उहा त ऊची रही ऐं आहे, पर उनखां वधि उनखे पंहिंजे जीवन में हिकिड़ो ॾाढो सुठो दुकान बि हो, फ्लोर मिल बि हुई, घर बि हो, घी जो कारोबार बि हो, फ्रूट जो कारोबार बि हो। तो एक सुखी संपन्न घर हो। यानी सांसारिक दृष्टि से ॾिसूं या आध्यात्मिक दृष्टि सां, छाकाणि त उन सचे साईं ते छॾियो, जेको तोखे वणे उहो कर, त मालिक हर हिकु तरह सां उनखे ऊचाई ॾेई छॾी। पर हिते सम्झ जी ॻाल्हि उहा आहे त जॾहिं मालिक जी रहमत मिले असां उनखे कॾहिं भुलिजूं न, उनजी रहमत खे हमेशा यादि रखूं। ये भगत साहब जी हिकिड़ी खूबी हुई, तू हर चीज में हमेशा मालिक खे यादि करंदो, कॾहिं कोई उनजी तारीफ़ में कंदो त हू पंहिंजी तारीफ़ करे कोन वठंदो। हू चवंदो जरवारनि जो उहो घर ॿुधायो जंहिंमें मुंहिंजे पीउ मलाई या मिटी न धोई हुजे, गॾा ते मिटी खणी करे उते उछलाईंदो, उते पहुचाईंदो। असांजी हालत छा आहे? जेको कुझु आहे उन सचे साईं जी रहमत आहे, उनजी आसीस आहे। यानी उन हर चीज खे
सचे साईं जो प्रसाद करे वरतो आहे। जेको प्रसाद करे वरतो त पोइ प्रसाद जो कॾहिं बि निरादर थियण न ॾिनो। हमेशा प्रसाद जो एतिरो आदर कयो, इज्जत कई, जो उनखे जेको बि सचे साईं जो मिलियल हूंदो, इज्जत, मान, शान, आवास, उथी वेठी, नेम, ध्यान, सिमरन, जाप, चंगाई, हर खे खुशियूं ॾियण, संसार में वाधारो, घर परिवार, सभिनी में सचे साईं जी रहमत ॾिसंदो। कॾहिं बि हुन थोरी बि हुनजो मिसयूज़ थियण न ॾिनो। ग़लति इस्तेमाल हुन पंहिंजे जीवन में कंहिंजो बि न कयो। उनखे प्रसाद वठी करे समाए करे रखियो ऐं जंहिं सचे साईं जी रहमत खे प्रसाद वठी करे पाण बणाए रखियो त पोइ उहा उनखे रहमत सदाई मिलंदी आहे। हू ऊचाई चवंदो रहियो। ऐं आमतौर असां सभिनी खे बि सचे साईं जी रहमत मिलंदी आहे, आशीर्वाद मिलंदी आहे, प्रसाद मिलंदो आहे। दूर वेही करे सिर्फ़ु चवंदा आहियूं हे कमु थिए त पोइ ॾिसंदा आहियूं त उतां वेही करे कमु थींदो आहे, आसीस मिलंदी आहे। पर असल चीज़ इहा आहे त जेको मिलियो उनखे असां प्रसाद वांगुरु संभाले करे रखियोसीं, उनजो सही इस्तेमाल कयोसीं या वधियासीं वसियासीं त पोइ असांजो खाधो पीतो, उथी वेठी, अंदाज़, तौर तरीक़ा, ॻाल्हाइण, नेम, ध्यान, सिमरन, जाप, सब कुछ कहिड़ा रहिया। जेकॾहिं असां उन्ही में थोरी ग़लती कईसीं त पोइ उहो प्रसाद जो आदर न हूंदो। जॾहिं प्रसाद जो आदर न हूंदो त पोइ उहो वरी कुझु उल्टो थियण लॻंदो। तंहिंजे करे सचे साईं जी रहमत खे पायूं ज़रूर, पर असल चीज़ आहे उनखे संभाले रखणु, उनखे वठी रखणु। ऐं पोइ जेकॾहिं उनखे बणाए करे रखंदा आहियूं त पोइ जीवन ऊचाइनि खे छुहंदो आहे। तंहिंजे करे हर हिकु इंसान, हर हिकु जीव पंहिंजे कर्मनि जो फल पाईंदो आहे, पर सचे साईं जी रहमत हिकिड़े थोरे कर्म खे एतिरो त घणो कुझु करे ॾींदी आहे। ऐं असां ओतिरो चाहींदा आहियूं त असांखे एतिरो कुझु मिले, ऐं मिलंदो बि आहे। पर समय जी ॻाल्हि आहे त उनखे असां संभाले केतिरो रखूं था, उनखे बनाए केतिरो रखूं था। तंहिंजे करे उन सचे साईं जी रहमत सां जेतिरो वधूं वसूं, अॻिते अचूं त पोइ उनखे ओतिरो बहितर अंदाज़ सां संभालियो, यानी ओतिरो असांजा पेर बहितरी तरफ़ मज़बूत रहे। ऐं जॾहिं उनजो प्रसाद जो आदर कंदे हर चीज़ में उनजो चङे नमूने इस्तेमालु कंदासीं, जीवन खे बहितर नमूने हलाईंदासीं त पोइ सदाई वधंदा वेंदासीं, वसंदा वेंदासीं। ऐं एतिरो त वधंदासीं जो संसार में सुख, समृद्धि, खुशी, खुशहाली, शान, मान, चङाई, बहितरी, मालिक जो नाम, ध्यान, सिमरन, कंहिंसां चङो हलणु, बहितर व्यवहार करणु, हर चीज़ में ऊचाई खे छुहंदासीं। ऐं ऊचाई खे छुहंदे छुहंदे ओतिरे ऊचाई ते पहुचंदासीं जो अॻिते स्वर्ग ऐं मालिक जी रहमत जा द्वार खुली वेंदा ऐं लोक ऐं परलोक ॿई संवरजी वेंदा। तंहिंजे करे उन रहमत खे संभाले रखूं, संवारे रखूं। ऐं उनजे लाइ हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नेम, ध्यान, सिमरन कयूं, उते वेही करे उनको आसीस पायूं। त जीअं रोज़ नेम, ध्यान, आसीस पाईंदासीं त पोइ उनजी रहमत असांखे हर रोज़ मिलंदी रहंदी ऐं असां बहितर रस्ते ते हलंदे पंहिंजे जीवन खे भागवान बणाईंदासीं ऐं हमेशा भाग्यशाली रहंदासीं। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।